नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बोज़दार वॾा में खबर ॾींदा हलूं त बोज़दार वॾा ڀرسان ॻोठ रतो सयाल जे रहवासिन सयाल बिरादरी जे औरतन मर्दन जो मासूम ॿारनि समेत क़ुरान पाक मथे ते रखी नटन उर्स में बोज़दार वॾा टालपुर नंढा लिंक रोड ते इलाइक़े जे बाअसर माण्हुनि जे ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मोहम्मद उर्स सयाल इख़्तियार सयाल ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो दाहींदे चयो त कुझु ॾींहं अॻु मुंहिंजो पुटु ज़वार अली सयाल जलाणी बिरादरी जे अल्ताफ़ जलाणी जी धीउ सां खैरपुर जे कोर्ट में पसंदि जो पढ़नो कयो, जंहिं ते जलाणी बिरादरी जे बाअसरनि शख़्स यूसी चेयरमैन अमजद असांजो जानी दुश्मन बणिजी वियो, जंहिं पंहिंजी बिरादरी सां गॾिजी मुंहिंजी नुंहुं खे अगवा कयो आहे, जेको अञा ताईं लापता। असांखे शक आहे त इन खे क़त्ल करे छॾियो हूंदो। हिननि वधीक वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं ॿिनि वसवारनि खां मदद जी अपील कई है त मामले जो नोटिस वठी सांस इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।